गज़ा इसराइल रमज़ान मुबारक जे मुक़दस महीने जो भी एहतराम न कयो। गज़ा में ताज़नि हमलनि दौरान वधीक 67 फ़लस्तीनी शहीद ऐं 106 ज़ख़्मी थी पिया। गज़ा में इसराइल जा वहशियाणा हमला रमज़ान जे भलारे महीने में बि जारी आहिनि। उत्तर गज़ा ख़ान यूनिस ऐं रफ़ा में बमबारीअ सबबि मशहूर फ़लस्तीनी फुटबॉलर मोहम्मद बरकत समेत 67 फ़लस्तीनी शहीद थी विया। रिपोर्ट मूजिबि उत्तर गज़ा में शदीद ग़िज़ाई खोट सबबि 2 वधीक ॿार फौत थी विया, जंहिंखां पोइ ग़िज़ाई खोट सबबि शहीद ॿारनि जो अंग सतावी थी वियो आहे। क़ाबिज़ इसराइली फ़ौज सभई फ़लस्तीनियुनि खे मस्जिद अक़सा में दाख़िल थियण खां बि रोके छॾियो आहे। अरब मीडिया मूजिबि आच जी राति रमज़ान महीने जी पहिरीं तरावीह जे मौक़े ते वालिया बैतुल मुक़दस में इसराइली सिक्योरिटी फोर्सिस सख़्त नाकाबंदी कंदे मस्जिद अक़सा ॾांहुं वेंदड़ रस्तनि खे बंदि करे छॾियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।